बदीन जे ॻोठ मिसरी बकारी में यंग बकारी एसोसिएशन तरफ़ां सकाफ़ती मच कचहरी कोठाई वई। मच कचहरी में सिंध जी सकाफ़त खे उजागर कयो वियो। रिपोर्ट करे रहियो आहे यूनुस बकारी। मिटीअ सां वफ़ाई वॾी ॻाल्हि आहे, भले ॾेह सारो पिया ॾोरे ॾिसो, असांजो भिटाई वॾी ॻाल्हि आहे, भले ॾेह सारो पिया ॾोरे ॾिसो, असांजो भिटाई वॾी ॻाल्हि आहे। बदीन जे ॻोठ मिसरी बकारी में यंग बकारी तरफ़ां सकाफ़ती मच कचहरी कोठाई वई। मच कचहरी में सिंध जी सकाफ़त खे उजागर कयो वियो। गुजरातूं, लतीफ़ा, शेरो शाइरी ऐं सकाफ़ती गीत पिण ॻाया विया। मच कचहरी में मुख्तियार अहमद बकारी, प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद हारून बकारी, गुलाम हैदर बकारी, नियाज़ अली बकारी, डॉक्टर अब्दुल खालिक, एडवोकेट अब्दुल अजीज बकारी, नूर अहमद बकारी, इमरान, रजब, याकूब, यूनुस अली, फ़कीर, मोहम्मद अली, उस्ताद अख्तर, नाज़ नवाज़, काज़ी ज़मा ऐं इंजीनियर सागर अली, दाऊद बकारी ऐं ॿियनि शिरकत कई। इन मौक़े ते मच कचहरी में शिरकत कंदड़नि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ऐं हुननि खे इहे पंहिंजे जदीद लाड़नि सां गॾोगॾु जेके सकाफ़ती असांजे जेके लाड़ा आहिनि ऐं जेके असांजे जेका सिंध जी ओरिजिनल ऐं असली जेके असांजो रीतूं आहिनि, रस्मूं आहिनि, रिवाज आहिनि ऐं उहे जेके असांजे नौजवाननि मां छॾाइदा पिया वञनि ऐं उन्हनि में उन्हनि शयुनि खे उजागर करण जो जेको असांजो हीउ प्रोग्राम हुयो। ॿारनि मोबाइल ऐं कंप्यूटराइज़ दौर में जेके पुराणियूं रवायतूं जेके हूंदियूं हुयूं ॻोठनि में राति जो गॾु थियणु, हिक ॿिए सां हाल वाल करणु, हिक ॿिए सां हमदर्दियूं करणु जेके ख़तमु थी वियूं हुयूं, उहे हिननि नौजवाननि जेको अमल कयो आहे जंहिंसां वरी सकाफ़त बहाल थींदी। असांजी जेका नौजवान जेके नंढा जेके ॿार आहिनि उन्हनि खे बि जेको आहे उन अहसास कमतरी मां कढण जे लाइ उन्हनि सां माना विहंदा आहियूं, टाइम ॾींदा आहियूं त जीअं जेको आहे उन्हनि जो जेको आहे सुठे नमूने सां परवरिश ऐं उन्हनि में का अवेयरनेस अचे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध जे ॻोठनि में अहिड़ियूं मच कचहरियूं थियणु घुर्जनि त जीअं असांजी सिंध जी हीअ क़दीमी रिवायत मच कचहरियुनि जा रंग ॿहिराड़ियुनि में अञा बि वधीक उजागर थी सघनि। बदीन में सकाफ़ती कचहरियूं जारी वसारी। कैमरामैन शबीर दानिश बकारी सां गॾु यूनुस बकारी, आवाज़ टीवी न्यूज़, बदीन।